डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी सेहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कई आहे त पोलियो ख़िलाफ़ मुहिम जी 100% कवरेज खे यकीनी बणायो वञे ऐं माइक्रो प्लान खे अपडेट रखियो वञे। अहिड़ी हिदायत हुन अॼु पंहिंजी ऑफिस में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जे हवाले सां इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ डिस्ट्रिक्ट पोलियो एरेडिकेशन कमेटी जे सॾायल गॾजाणी जी सदारत कंदे कई। गॾजाणी में ॻाल्हाईंदे डीसी चयो त पोलियो जो ख़ात्मो ज़रूरी आहे, जॾहिं त पोलियो न सिर्फ़ हिक ॿार खे पर पूरे कुटुंब खे मुतासिर करे थो। उन मौक़े ते गॾजाणी खे ब्रीफिंग ॾींदे सिहत खाते जी पोलियो बाबति फोकल पर्सन डॉक्टर भरत कुमार ॿुधायो त थरपारकर ज़िले में 28 अक्टूबर खां 1 नवंबर 2024 ताईं पोलियो ख़िलाफ़ मुहिम शुरू कई पई वञे, जंहिं दौरान ज़िले जे 7 तालुकनि जे कुल 3,13,698 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा, जंहिं मक़सद लाइ कुल 1295 टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि, जिन में 76 टीमूं मुक़रर 1091 गश्ती टीमूं ऐं ज़िले जे दाख़िली ख़ारजी रस्तनि ते 68 टीमूं शामिल आहिनि। मुहिम जी निगरानीअ लाइ 75 यूसी मेडिकल ऑफिसर 275 एरिया इंचार्ज मुक़रर कया विया आहिनि। डिप्टी कमिश्नर ॾिनल ब्रीफिंग ते पंहिंजे इत्मिनान जो इज़हार कंदे चयो त इहा ख़ुश आईंदा ॻाल्हि आहे त ज़िले में को बि पोलियो जो इनकारी केस मौजूदु नाहे। गॾजाणी में एसएसपी थरपारकर डॉक्टर समीर नूर चन्ना, डीएचओ थरपारकर डॉक्टर लेखराज सारंगाणी खां अलावा ॿियनि समूरनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।